जिना जी तव्हां हीउ ॾिसंदो हूंदो त सोन जो ठहियल मास्क यकीनन कोरोना जो ख़ौफ़ पकड़ लाइ जिते माण्हुनि खे आम तौर ते मामूली पैसनि वारा 20 रुपयनि वारा जेके मास्क आहिनि उहे मिलणु मुश्किल आहिनि। गुरबत आहे, महांगाई आहे, कोरोना जी वबा आहे। पर हिन तस्वीरनि में जेका तव्हां हीउ ॾिसंदो हूंदो त ॿुधायो वञे पियो त इंडिया जेको अरब खरबपति का सेठ आहे, का बिल्डर आहे, उन पाण खे महफ़ूज़ रखण जे लाइ हुन सोन जो ई मास्क जेका ठारायो आहे। हिन जे हथनि में सोन जी मुंडियूं पातल आहिनि, घड़ी जेका उहा बि सोन जी आहे। त हर माण्हू जो पंहिंजो शौक़ु हूंदो आहे, शौक़ु जो को मुल्ह न आहे। पर हिन हमरा ही जेका मास्क जेका ठारायो आहे इहो मुकमल तौरु सोन जो ठहियलु आहे, सोन हिन ते जकड़ियल आहे, सोन।